महड़ में कुछ हफ़्ता अॻु परसरार नमूने गुम थियल मासूम नियाणी उजाला परवीन जी बाज़ेब इलाज सीता रोड शहर में मोबाइल जी फ्लैश लाइटुनि जी रोशनी में एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें शहर जे सानिया वंदनि उस्तादनि, शागिर्दनि, सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाननि समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे मासूम नियाणी जी जल्द बाज़ेब लाइ आवाज़ बुलंद कयो। एहतिजाजी रैली मेमन माला स्कूल खां शुरू थी ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे लिगारी गार्डन ते पहुची इख़्तिताम पज़ीर थी, जिते शरीकनि पारां मासूम नियाणी उजाला परवीन जी खैर खैरियत सां वापसी लाइ इज्तमाही दुआ पिणु घुरी वई। रैली जी शिरकत कंदड़नि चयो त मासूम ॿारड़ी जो तहफ़्फ़ुज़ रियासत ऐं समाज ॿिन्ही जी ज़िम्मेवारी आहे ऐं अहिड़नि वाक़िअनि ख़िलाफ़ गॾियल आवाज़ उथारण वक़्त जी अहम ज़रूरत बणिजी चुको आहे। शहरियुनि मुतालबो कयो त नियाणी जी गुमशुदगी वारे वाक़िए जी शाफ़ जांच करे खेसि जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वञे त जीअं वारसनि में पखिड़ियल बेचैनी ख़तम थी सघे। उजाला परवीन खे आज़ाद करो।